ॿिनि इंसाननि जी जॾहिं पाण में दिलि लॻी वेंदी आहे न हिक ॿिए सां त पोइ उन में हिकु ज़रूरु बेवफ़ा थी वेंदो आहे। उहो बेवफ़ा उहो इंसानु थींदो आहे जंहिंखे क़समनि जी आदत घणी हूंदी आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते वॾा वॾा वाइदा कंदो आहे, उहो इंसानु बेवफ़ा थींदो आहे। मां दावा सां थो चवां न तव्हां इन अज़ियत में वरी अचो। जेके इन अज़ियत खां गुज़रिया आहिनि उहा उन्हनि खे ख़बर आहे, उहे कमेंट्स में बि तव्हांखे ॿुधाईंदा त हिन में अज़ियत केतिरी थी मिले। इंसान जी ॾिस न चङी भली ज़िंदगी हली वेंदी आहे, अॻिले इंसान जी बेवफ़ाई त हूंदी आहे पर अॻिले जी चङी माना सम्झो ज़िंदगी तबाह कंदो आहे, ज़िंदगी हुनजी बर्बादु कंदा आहिनि। पोइ हुनखे इहे अज़ियत में जींदा आहिनि, तकलीफ़ में जींदा आहिनि, पोइ हुनखे उहा ख़बर न हूंदी आहे। छो त अॻिलो इंसानु ॿिए सां माना सेट बि थी वेंदो आहे, ॿिए सां माना तालुक़ बि वधाए वेंदो आहे। जॾहिं ॾिसो न सां सचो हुजे त तव्हांखे छो छॾे वञे उहो इंसानु, बेवफ़ा इंसानु छो छॾे वञे। बेवफ़ाई तॾहिं कंदो न छो त तव्हां मां उहो सभु पंहिंजा राज़ कढंदो आहे, राज़ कढी कढी पोइ आख़िर ॾिसंदो हाणे मुंहिंजे कम जो न आहे, ख़ाली खोखो आहे, हाणे वञी ॿिए खे पक। सम्झे न सुणा। रही ॻाल्हि औरत जॾहिं मुहबत में ईंदी आहे न त हलंदी आहे, वरी जॾहिं बेवफ़ाई में ईंदी आहे न त पोइ उन मर्द खे चुटकियुनि में विसारे छॾींदी आहे। गारंटी सां थो चवां, मर्द खे कुझु टाइम लॻंदो आहे उनखे विसारण में, मर्द खे उनखे थोरो टाइम लॻंदो आहे, काफ़ी सारो टाइम लॻंदो आहे उनखे विसारण में। बाक़ी औरत मर्द खे जेका न चुटकी जे चइजे न हीअं विसारे वेंदी। मर्द खे काफ़ी सारी अज़ियत मिलंदी आहे, उहो अज़ियतुनि खां गुज़री वेंदो आहे, तकलीफ़ुनि खां गुज़रंदो आहे। छो त इहो जेका चुटकियुनि में मर्द खे जेका औरत विसारे थी त उहा कंहिं वक़्त में वापसि अचण जी वॾी कोशिशि कंदी आहे, वॾी कोशिशि कंदी आहे। पोइ उन मर्द खे उहा न वणंदी आहे औरत, उनजी शिकिल बि जेका हूंदी आहे न उन औरत जी शिकिल माना हिकिड़े सास अजीब क़िस्म जी लॻंदी आहे। पोइ उहो इंसानु उहो मर्द उहो हैरत में हली वेंदो आहे, इबरत में हली वेंदो आहे त मां कंहिं वक़्त में हिन जे लाइ मां परेशान हुयो, मां हिन जे लाइ मां एतिरी अज़ियत पियो कटियां, मां हिन जे लाइ एतिरी माना मां पंहिंजी ज़िंदगी मां बर्बादु कई। यादि रखो बेवफ़ा माण्हुनि जी पहचान अथव कसमी घणो हूंदो आहे, कसम खणंदव, थोरी थोरी ॻाल्हि ते वाइदा कंदो तव्हां सां, सम्झे न, ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते तव्हांखे रुसी वेंदो, इहो बेवफ़ाई करे वेंदो। तव्हां कोशिशि कयो हिन खां आहिस्ते आहिस्ते पोइ ते मोटण जी पाण में आदत रखो। छो इहे बेवफ़ा इंसान तव्हांखे हाली फ़िलहाल रस्ते में बीहारे वेंदा, माना तव्हांखे छॾे वेंदा, वरी ॻाल्हाईंदा, छॾे वेंदा, वरी ॻाल्हाईंदा, छॾे वेंदा, वरी ॻाल्हाए वेंदा। छो त इहे तव्हांखे धोखा था ॾियनि, हिकु दफ़ो ॻाल्हाइनि था वरी तव्हांखे छॾे था वञनि, वरी ॻाल्हाइनि था वरी तव्हांखे छॾे था वञनि। इहे बेवफ़ा इंसान वरी पोइ तव्हां जॾहिं उन्हनि में सफ़ा अंदरि जॾहिं उन्हनि जी दिलि में तव्हां गिरी वेंदव न त यादि रखजांइ उन वक़्त में तोखे माउ जी थन बि यादि ॾियाराईंदी। ख़ुदा जो कसम जेकॾहिं यादि न ॾियाराई, मुंहिंजो शेख ज़ुबैर नालो आहे, जहिड़ी वणे तूं मूंसां तादी कजांइ। तव्हां सोचींदा हूंदो त शेख ज़ुबैर को वॾो सटियल आहे, मुंहिंजा सुणा रब आलमीन जा लख एहसान आहिनि, करोड़ एहसान आहिनि। इहे जेके बि इहे प्यार ऐं मोहबत जा लेक्चर इन्हनि दोस्तनि सां मां गुज़री आहियो आहियां, इन्हनि सां वेठो आहियां, इन्हनि की हालत ॾिठी आहे, इन्हनि जी मां परेशानी ॾिठी, इन्हनि जी मां तड़प ॾिठी आहे। मां अॼु उहे तव्हांखे सभु कुझु उन्हनि जा साफ़ रस्ता करे थो ॾियांव त मोहबत वारो इंसानु मरंदो मरी वेंदो, तव्हांखे कॾहिं न छॾींदो। बेवफ़ा इंसानु तव्हांखे अहिड़ी घड़ी कसम खणंदो, वाइदा खणंदो, माना सम्झो उन सां तव्हांखे तालुक़ ई घटि रखिणो आहे, सम्झे न, तालुक़ ई हुन सां तव्हांखे घटि रखिणो आहे। बेवफ़ा इंसान जी पहचान अथव कसमी घणो हूंदव, कूड़ो बि पहिरें नंबर जो हूंदव, ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते वॾा वॾा वाइदा कंदो तव्हां सां। ऐं बेवफ़ा जी पहचान अथव वधीक पोइ हाणे अॻिते तव्हांजो मोकारो आहे, तव्हां वञी अॻिते हुन सां मिलो न मिलो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।